अस्सलाम वालेकुम, उम्मीद आहे ठीकु हूंदो। जी अॼु जेको आहे मुहर्रम जी 8 जेको ही तारीख़ हुई, त अॼु असां जेको आहे न्याज़ कयो। त न्याज़ करण जे लाइ जेको आहे पहिरीं मूं हंडे खे देगिड़ी यानी सब्ज़ी पहिरीं वढियमि, वढी खां वढे पोइ हंडो चाढ़ण जे लाइ चयमि। ऐं हीअ आफ़िया खे मूं चयो जेको बि असां भाॼी वठी आहे हिन किचिरो जेको आहे साफ़ु कर। त हू जेको आहे न किचिरो जेको आहे न थैली में विझी करे उछली आई डस्टबिन पियो। पहिरीं जेको आहे न गिहु विधमि ऐं गिहु विझी करे पोइ हुनखे जेको आहे न बसर खे कयमि। ऐं मूं निशा खे चयो त वञी थाल धोए आ ताकी असां हिन में चांवर कढूं ऐं पोइ हुननि चांवरनि खे साफ़ु करे ऐं धोऊंसि। त निशा जेको आहे थाल धोइण में शुरू थी ऐं पोइ कुल्फ़ी घुराईसीं। जेका कुल्फ़ी जेका हुई निशा जी जेका आहे न उहा किरी पई हुई। हीअ जेके हुआ चांवर जेके हुआ तयारु थी विया हुआ प्याज़। पोइ हिनखे मूं जेको आहे न 5 मिंट दम जे जेको मूं ॿारनि खे ॾिनो त वञी जेको आहे न पाड़े में ॾेई अचो। छो त असां जॾहिं नंढा हूंदासीं त असां पाण ॾेई ईंदासीं, हाणे असां वॾा थी विया आहियूं त हाणे